ठा खैरियत सां हूंदव। अदा हिन वक़्तु तव्हां मुंहिंजो पोयां ॾिसो था फैज़ महल मीरनि जो साईं महल खैरपुर रियासत जा साईं कंहिं वक़्तु हिते जो जलाल जेके उन टाइम हे साईं सेक्रेट आहे उन्हनि जो महल, पर अॼु बि ॾिसो पंहिंजे आबोताब सां घुमे थो पियो। ऐं चौधारी मां तव्हांखे दोस्तनि खे ॾेखारींदो हलां हिननि जो विच शहर खैरपुर में अहिड़ो बाग़ वण बि आहे साईं पुराणा, तमामु पुराणा। तव्हांखे मां आहिस्ता आहिस्ता सॼो घुमाईंदुमि ऐं ॾेखारींदो हलंदुमि। ऐं हिते गॾो गॾु तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे अदा हिन वीडियो खे शेयर थींदी ऐं तव्हां हे ॾिसी था सघो उन वक़्त जा अदा हे हथियार। अॼु साईं मीज़ाइल ऐं जहाज़ अची विया आहिनि, पर हे उन वक़्त जा साईं मीज़ाइल ऐं हथियार अथव। ऐं तव्हां अदा ॾिसो हितां जी नक्शकारी, हितां जो कमु, हिकु हिकु शइ साईं। मां त इहो थो सोचां पियो कंहिं वक़्त में साईं हिते केॾो न जो जलाल हूंदो, जीअं असांजो हर मुल्क जो कैपिटल हूंदो आहे, हे साईं हितां जो कैपिटल हुयो। जीअं असांजी इस्लामाबाद आहे ऐं मीरनि जी साईं खैरपुर रियासत जो सेक्रेटरेट तमामु बहितरीनु। अॼु बि ॾिसो केॾी नफ़ाक़त ऐं सचाई सां कमु थियलु आहे। अॼु बि अदा उएं ॿरे थो पियो, चमके थो पियो। वक़्त सां आहिस्ता आहिस्ता शयूं ख़तमु थियूं, इंसान ई ख़तमु थो थिए। कुझु हिननि जो हले थो पियो, कंस्ट्रक्शन जो बि कमु हलेनि थो, पर तव्हां साईं हे ॾिसी था सघो पूरो बाग़। मां साईं पहिरियों दफ़ो मुंहिंजो अचणु थियो आहे, इन जे करे मां त ॾाढो एक्साइटेड आहियां। ऐं तव्हां ॾिसो हिन जी ॾाकड़नि जी नक्शकारी, हिकु हिकु शइ। कंहिं दौर में हिते अची गाॾियूं बीहंदियूं हूंदियूं बादशाहनि जूं, मीरनि जूं। ऐं हे साईं उन्हनि जी मेन एंट्री हितां अदा। ऐं हे ॾिसो हे नायाब साईं उन वक़्त जा। वाह वाह, माण्हुनि जो हिकिड़ो लॻियलु हूंदो आहे, ख़ुशि थींदा आहिनि। हे साईं मीरनि जी सेक्रेटरेट मेन एंट्री ते हे पूरो हेॾे अलॻि सेटअप आहे हुननि जी फैमिलीज़ वग़ैरह जो। अचो त हाणे अंदरि ॾेखारियांव, पर अॻु में शेयर कंदा हलो। हे साईं मेन एंट्री आहे हुननि जे पूरो सॼे पासे खां अदा मथे दरबार, जीअं असांजी साईं पार्लियामेंट आहे हे उन वक़्त जी। बसि त दोस्तो बसि हाणे असां उन्हनि जे मेन सेक्रेटरेट में अची विया आहियूं। ऐं असांजा प्यारो दोस्त हितां जो हाकिम चांडियो साहिबु असां सां गॾु आहे। हाकिम हे साईं हाकिम साहिबु वॾी महिरबानी, लख थोरा। दुनिया में असांजा दोस्त ॾिसनि था पिया, उन्हनि जी के मां ॿुधायां पियो त हे मीरनि जो साईं फैज़ महल 1798 में लख रुपए में ठहियो हुयो। सही। फैज़ महल 12 एकड़ ते मुश्तमिल आहे। 13 सालनि में हिन जो कमु कंप्लीट थियो। अच्छा जी साईं। पहिरियों बादशाह मीर सोराब खान टालपुर रियासत जो बुनियाद रखियो आहे। ठीकु आहे साईं, बिल्कुलु। हलो साईं। पहिरियों नवाब मीर सोराब खान टालपुर अच्छा रियासत जो बुनियाद रखियो। सही साईं। अब्बासिन जी शिकस्त मीर सोराब खान ने। अच्छा, अब्बासिन खे शिकस्त मीर सोराब खान ॾिनी ऐं साईं सोराब खान हुकूमत कई 1783 खां 1830 ताईं मीर सोराब। बहितरीनु। सही साईं। मीर सोराब खान जो पुटु हुयो अली मुराद खान बन। सही आहे, अली मुराद खान मन साहब। हुकूमत कई 1842 खां 1894 ताईं। बहितरीनु। शकील बादशाह ख़त्म थी। सही। 7वीं पीढ़ी अली मुराद खान जो है जो मौजूद है हिज हाइनेस। अच्छा ठीक है, हिज हाइनेस 93 साल माशाल्लाह हले तो। माशाल्लाह माशाल्लाह सही। यही खान बैठो दस। बिल्कुल। अयूब खान असगर खान बिल्कुल सही। बार चले वही कारपेट 106 साल पुरानो जे बैठा हो सदी मथे। वाह साईं वाह। वही शोकेस वही झूमर बदन ता नजर। वाह साईं बिल्कुल। वही झूमर वही कारपेट बिल्कुल दोस्तों तां ॾिसो झूमर उहे कुर्सियूं उहे कारपेट हे तां खे ॾेखारियां। हर शइ उहा याद आई। वाह साईं वाह साईं वाह। हे ॾिसो अदा बिल्कुल। पाकिस्तान जो पीर वज़ीर आज़म पाकिस्तान लियाकत अली खान आयो ताज पोशी में जो साईं बादशाह मौजूद है। सही। अली मुराद खान रेलवे स्टेशन लथो हुयो। अच्छा गार्ड ऑफ ऑनर ॾियनि था पिया। वाह साईं। लियाकत अली खान त साईं हे ॾिसो रियासत जी पंहिंजी स्टेट जी खैरपुर मीरस जी पंहिंजी फ़ौज हुई। जी साईं। ठीक साईं। अली नवाज़ खान आहे नाज़ जो शायर भी नाज़ा स्कूल में गवर्नमेंट के। सही सही। साईं बहुत शायर कायम शाह मुआविया ते सीएम बने तालीम करे नाज़ा स्कूल में पढ़िया। ठीक है। ये उन्हें पुत्र है फैज़ मोहन खान। सही। जे माल ठारायो आहे फैज़ माल इन नाल ते। अच्छा जी साईं। ये बई तुर्की जो बई भेणूं पाण में। सही है। नाला नीलोफर और दुरे शवार। सही। निजामाबाद हैदराबाद
बेहतर हैदराबाद इंडिया जी सही ठीक दावत में आया शादी में फैज मोहम्मद अच्छा। खान की शादी में आया शादी ये में उनकी आया। फैमिली आ सही 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 बेहतरीन ये बादशाह जॾहिं बरतानिया में तालीम करे आयो हिज हाइनेस जेको मौजूदु आहे सही त जेॾी महिल रेलवे स्टेशन ते लथो हुयो जी, त पंहिंजी खैरपुरी जवाम में इस्तक़बाल थी करेसि वाह साईं वाह हिन गाड़ी में हिज हाइनेस आहे वाह वाह त दोस्तो ॾिसो उन वक़्त जा आहे साईं शाहकार हे बादशाह ऐं जो नंढो बस- पुटु आहे मेहदी रज़ा हे बादशाह जो वॾो पुटु आहे मीर अब्बास ॿ पुट आहिनि सरकार हिज हाइनेस खे सही। माशाल्लाह पाण बि मौजूदु आहे माशाल्लाह हे मीर अब्बास मीरा बास हे जेको आहे बादशाह जॾहिं 1947 में जी जी 1947 में रियासत शुरू कई जेको आख़िरी बादशाह मौजूदु आहे सही आहे 1955 ताईं रियासत ने कई ठीकु आहे। 56 में ज़म थी पाकिस्तान में सही आहे ॾिसो उन महिल खैरपुर असांजी उरूज ते ई पाकिस्तान किथे ज़ीरो ते वाह साईं 1954 में शरह आमदनी माना इनकम जेका इनकम जेका आहे न पाकिस्तान जी ज़ीरो हुई हा। पर माशाल्लाह हिन जी खैरपुर उरूज ते 320 खैरपुर रियासत 1954 में साईं खैरपुर रियासत की बजट में तालीम का असां तालीम ते खैरपुर केतिरो ख़र्च कंदो केतिरो ख़र्च कंदो पाकिस्तान केतिरो कंदो परसेंट जे फी तोलो सोना जो 12 ग्राम 47 रुपया 1954 में खैरपुर में वाह साईं वाह हे ॾिसो दोस्तो सेहत ऐं एजुकेशन पाकिस्तान बिल्कुल। जी जेका आमदनी पाकिस्तान जी आमदनी कुल आमदनी ॾिसो आमदनी 13% हुई त हुन जी ऑलमोस्ट 55% ऐं वरी सेहत वरी ॾिसो सेहत ते ख़र्च खैरपुर आवाम पे ख़र्च केतिरो कंदो हिते ॾिसो पाकिस्तान केतिरो कंदो खैरपुर रियासत खैरपुर रियासत पाण इट सेल्फ केतिरी कंपैरेटिवली केतिरो ख़र्च कंदी बिल्कुलु बहितरीन सही बादशाह जे नाले ते हूंदा करेंसी अच्छा, टिकलियूं बहितरीन स्टाम्प पेपर साईं। पंहिंजे नाले ते मोनोग्राम आहे खैरपुर स्टेट जो त दोस्तो हे ॾिसी था सघो खैरपुर स्टेट जो मोनोग्राम ऐं उन सां गॾोगॾु हे खैरपुर स्टेट स्टाम्प पेपर्स वग़ैरह टिकलियूं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पाकिस्तान जे नाले ते आहिनि पर कंहिं वक़्त में हिन जी करेंसी बि पई आहे खैरपुर जेको स्टेट ऐं हे साईं टिकट्स वग़ैरह जेके टिकलियूं चवंदा आहियूं हे उन वक़्त जा जेके बादशाह हुया उन्हनि जा तस्वीरूं उन्हनि जे ॿारनि जूं तस्वीरूं आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि जीअं हिते असां वटि चेंज थींदियूं आहिनि अॼु जे दौर में हे बि उन दौर जूं आहिनि जी साईं हे फेज़ माल जंहिं तव्हां बीठा आहियो पंहिंजी रियासत जे फ़ौज ॿाहिरि बीठा आहियो तोहफ़नि जी सलामी ॾेई रहिया आहिनि वाह साईं वाह हे अली नवाज़ खान नाज़ शाइर साल कहिड़ो आहे कहिड़े साल जो ॾींहुं हे 1947 में 47 शुरू कई रियासत सही हे अली नवाज़ खान जी तस्वीर आहे हे शजीरो आहे पूरो सोरहां खां लेकर अली मुराद तक जी 7वीं पीढ़ी हले थी मौजूदु जी फैमिली ट्री साईं हे तव्हां ॾिसी था सघो डायनेस्टी खैरपुर सरकार अलहाज मीर सोराब खान जेको साईं जन तव्हांखे ॾेखारियो मथे उन खां पोइ उन्हनि जा वरी ॿार टी वरी कंहिं ते ताज आयो उन्हनि जी उहा बि लिखियलु आहे साईं पूरी बिल्कुलु जंहिंजे ते माना बिल्कुलु ऐं हिन वक़्तु साईं सरकार अली मुराद खान उहे जीअरान उन जा ॿ पुट आहिनि मेहदी रज़ा ऐं अब्बास रज़ा ऐं उन्हनि जी तव्हांखे पोइ हिज हाइनेस बिल्कुलु हिज हाइनेस या हिज एच ई हूंदा हिज एक्सीलेंस अंग्रेज़नि में सही मीर अली मुराद खान टालपुर जेको आहे हिननि बिल्कुलु ही प्रेज़ेंट ऐं ही ॿ जे प्रिंस आहिनि प्रिंस आहे वो स्टेशन ते लियाकत अली खान आयो हाणे हाल में ठाहिनि ॿई इकट्ठे सही लियाकत अली खान आहे ताजपोशी में ॾिसो उहो झूमर उहो ई बरंदा तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु साईं हे फैज़मन खान उहा ई तस्वीर आहे नंढे लाइ जो नंढे लाइ सही फैज़मन खान ने हुकूमत कई 1894 खां 1909 ताईं 1900 बहितरीनु उहे ई शोकेस साईं साम्हूं हिन वक़्तु खान मौजूदु। आए सही अली नवाज़ नाज़ हिन जो पुटु हिन हुकूमत कई 1909 खां 1921 ताईं 1909 खां 1921 ताईं ठीकु साईं हे करेंसी पई जी हलंदी पई रियासत में हे चांदी जा सिका अच्छा 1872 1894 ताईं हलाया इहे सिका पिया सही बहितरीनु साईं तव्हां ॾिसी था चांदी जान ₹1 खैरपुर ऑफ द राइन अली मुराद 1942 खां 1842 खां 1894 ताईं 12 ग्राम ऑफ सिल्वर ऐं कॉइन ते डेट लिखियलु आहे 1285 हिजरी असांजी रियासत केॾी वॾी हूंदी खैरपुर रियासत वाह। खैरपुर रियासत आहे रुझान जमाने असांजी रुझान ताईं असांजी हुई सही ऐं मिठनि कोट ताईं असांजी अदई खैरपुर जी अच्छा बावरपुर तां टच थी साईं वाह साईं वाह हेॾो गंदावा जलमंग सां लॻे थो इहो बि असांजी गंदावा ताईं असांजी खैरपुर हुई ठीकु हेॾा जेको आहे कलाक बलोचिस्तान सही ऐं हैदराबाद ऐं मीरपुर खां नंढी रियासत सही हैदराबाद ऐं मीरपुर इहे अलॻि अलॻि रियासतियूं वॾी रियासत, ठीकु जम्मू आहे वॾी रियासत खैरपुर हुई बिल्कुलु साईं हेॾे बरतानिया जे बादशाह जॉर्ज
मिलण आयो बादशाह सां अच्छा सही 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 खां ॿाहिरि अची रहियो बिल्कुल इधर कराची हाउस ते आयो बिल्कुल साईं तव्हां दोस्तों ॾिसी था सघो जॉर्ज 5 विजिट्स अमीर फैज़ मोहम्मद has seen walking his highness from the triumphal arch inner gate on his highness residence बिल्कुल साईं दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो अयूब खान साहिब हे जो सही। मौजूद आहे अली मुराद खान जी जी नवाब बावलपुर नवाब सादिक खान अच्छा। सादिकाबाद आहे सादकाबाद जी आहे साईं जो सादिक पब्लिक स्कूल भी आहे बिल्कुल बिल्कुल नवाब सादिक एम एल बि आहे बिल्कुल साईं अयूब खान वाकई पोयों आहे हिज हाइनेस अॻियों ऐं सादिक बिल्कुलु साईं त दोस्तों ॾिसो हुन वक़्तु हिननि जा माशाल्लाह रियासत जा जेके बादशाह हुया ऐं हुन वक़्त जा वज़ीर आज़म मुल्क जा पोयों आहिनि जनरल अयूब खान बिल्कुलु बिल्कुलु हाथी जे ॾंदनि जो ठहियल आहे उन दौर जो फ्रेम अच्छा। उन दौर जो आहे सॼी वाह चित्रकारी हाथी जे ॾंदनि जी आहे वाह साईं वाह जेको बि अक्षान तमामु बहितरीनु अॼु बि दोस्तों ॾिसो इहे त ओरिजिनल इहे अथव साईं उहे ॻाल्हियूं जंहिंमां बादशाह ऐं बादशाहनि जा महल ज़ाहिर थींदा आहिनि हे प्योर हाथी जे ॾंदनि जो फ्रेम ठहियलु आहे साईं विच में जेके कमु थियलु आहे बहितरीनु बिल्कुलु साईं हे ॾिसो जीअं तव्हांखे मां अमेरिका जी स्टेट जा ॾेखारींदो रहंदो आहियां अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे त खैरपुर स्टेट जो तव्हांखे मोनोग्राम ॾेखारियां तमामु बहितरीनु हिरण अनो वणु खजियूं हे साईं हुननि जो मोनोग्राम अली नवाज़ खान तस्वीर ठीकु आहे इन यूनिकनेस इहा अथव जो तस्वीर जीअं तस्वीर ईंदो न जी जी अखियूं माना तव्हांखे फॉलो कंदियूं अच्छा यूनिकनेस ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां दोस्तो हिन तस्वीर जी साईं ख़ूबी आहे जाॾे वेंदव ऐं माना उन ॾे पेर बि हिन जी लुक थींदी अॼु जेका असांजी 3D 5G टेक्नोलॉजी आहे 100 साल पुराणी तस्वीर आहे त उन्हनि जा पेर ऐं उन्हनि जी लुक उन ॾे ॾिसंदी हाणे तव्हां इहे ॾिसो हेॾे ॾिसंदा पिया साईं जन पेर बि हेॾे आहिनि अगरि मां हिननि खे सेंटर ते खणी थो अचां त सेंटर ते बि ईअं सम्झो हाणे हिननि जा पेर लुक माशाल्लाह अखियूं ॾिसो हेॾे स्ट्रेट नवाब बावलपुर नवाब सादिक खान सही। अनर ॾेई रहियो आहे हिज़ हाइनेस खे जेको असांजे बादशाह मौजूदु आहे सही हुन जी पंहिंजी फ़ौज जी नवाब सादिक आहे बिल्कुलु ऐं सही सही फेज़ माले फोटो है ॿाहिरि लुक ओरिजिनल साईं तव्हां ॾिसो ऐं साईं थोरो असांखे ॿुधाइजो तव्हां हे माना घणनि 3 सालनि में तामीर कयो 13 सालनि में 13 सालनि में ऐं उन वक़्तु घणो पैसो लख ख़र्चो रुपए में सॼो लख जो ठहियल आहे लख रुपए जो पूरो उन दौर में उन दौर में 1798 में 1798 लख रुपए में ठहियल आहे हिन नालो आहे लखी बंगलो लखी बंगलो जी साईं। ठीकु साईं ये पूरी रियासत जा बादशाह वेठा वाह आहिनि साईं। 1928 दिल्ली में पिक्चर आहे द चैम्बर ऑफ प्रिंस असांजी रियासत जे बादशाह अली नवाज़ खान वेठो आहे खैरपुर रियासत जे बादशाह बिल्कुलु जंहिंजा साईं जी पोयों तस्वीर जेका तस्वीर हुन जी सभु नाला लिखियल अथव किथां तव्हां हे भरियो काथों काथों जा हर मेयर शहर में लिखियल आहे हाणे हाँ दोस्तों ये ॾिसो पूरी रियासत जा बादशाह वेठा फिर रियासत में दिल्ली में पिक्चर आई हे साईं फरवरी 1928 दिल्ली जी तस्वीर आहे जेके बि रियासतनि सभिनि जा बादशाह मौजूदु आहिनि खैरपुर रियासत जा अली नवाज़ खान वेठा आहे मीर अली नवाज़ खान जन हे वेठा आहिनि फिर ठीकु ये पूरो चांदी जो आहे सिल्वर चांदी जो सही हे तख़्त आहे हुन जी साईं बादशाह ठीकु। सोफ़ो आहे वाह साईं भाई तव्हां साईं ॾिसी था सघो पूरो प्योर चांदी जो ऐं कमु ॾिसो केतिरी नफ़ाक़त हुन सां थियल आहे साईं दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो हिन वीडियो खे तव्हांजी महिरबानी थींदी ये हिज़ हाइनेस आहे अली मुराद खान हिन उमिरि में रियासत जो बादशाह बणियो 18 सालनि में अच्छा लियाकत अली खान पहिरियों वज़ीर सही ये भी असली है 1820 में शिकार किया है हैदराबाद दक्कन में इंडिया में अच्छा अली नवाज़ खान शिकार किया है अली नवाज़ खान अखी ज़बान न खुलाएं बस ॿिया आहे असली आहे सही ये पिंक टाइगर आहे ये शेर आहे बेहतरीन हे हैदराबाद में शिकार कया हाणे अली नवाज़ खान शिकार किया है बिठो वाह साईं वाह शिकार किया वाह साईं ये अली नवाज़ खान है ये शिकार His Highness अली नवाज़ खान ठीक
ये 1921 की तस्वीर है, वो 58 जी, ये भी दिल्ली में आई, ये ठीक 21 में आई। एक भी है ये उन को पुरानी हाँ है हाँ उनको पुरानी है। सही है ये भी ठहर लिया खान, ये भी ओ ये नो राइट हैंड हिंदी साल साल में गॾिजाणी थींदी भाषा हाणे सॼी। सही है 1921 में दिल्ली में हेठि वाली था। बिल्कुल बिल्कुल साईं ॾिसो जीअं अॼुकल्ह साईं कॉन्फ्रेंसियूं थींदियूं आहिनि मुल्कनि जा सरबराह ईंदा आहिनि हे उन दौर में रियासतनि जा सरबराह गॾु थींदा हर साल हे उन में साईं जन जी तस्वीर आहे गॾिजाणी हे वेठा आहिनि साईं जन विच में पटको पट बहितरीनु हे साईं 1928 वारी उनजी कंप्यूटराइज़ यानी कलर थियल आहे तस्वीर तव्हां ॾिसो साईं जन हे मौजूदु आहिनि खैरपुर रियासत जा उन टाइम मीर अली नवाज़ खान ऐं हे ॿियनि रियासतनि जा बादशाह मौजूदु आहिनि। त साईं हाणे असां ॿी हिकिड़ी ख़ासि जॻह ते मौजूदु आहियूं जिते साईं जन जो ताम वग़ैरह होॾे सेक्रेट वेक ऐं ॿियो ॿुधायो हाणे असांखे चांडियो साहब वरी ॿुधाईंदो हिन कमरे जी छा ख़ासि ॻाल्हि। जी साईं साईं डाइनिंग टेबल आहे, मीटिंग सही आहे सही जीअं थींदो गॾिजाणी। बिल्कुलु हाणे त जेको आहे सो बादशाह जेके वेंदा आहिनि पंहिंजे महिमान त ईंदा आहिनि पंहिंजा संगत दोस्त सही खानो खाईंदा आहिनि। सही पहिरियों जेको आहे मीटिंग हॉल हुई। बहितरीनु जी साईं। ठीकु अखरोट काट जूं टेबलूं हुननि दौर जूं जॾहिं मशीनरी बि न हुई। वाह साईं वाह अखरोट लकड़ी जूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु अली नवाज़ खान जी तस्वीर आहे डिज़ाइन जेको मौजूदु आहे बादशाह सही यार साईं परिंदा तव्हांखे नज़र ईंदा आहे मोर हर नमूने में। बिल्कुलु साईं तव्हां हे ॾिसो अखरोट जी काठी जी प्योर ठहियल आहे ऐं हे पूरो हथ ते अॼुकल्ह जीअं मशीननि ते प्रिंट आउट करनि था उहा कमु न आहे तव्हां ॾिसो इन जे करे साईं 100 साल खां मथे बि थिया आहिनि पर तॾहिं बि शइ उएं जो उएं पई आहे। अॼु तव्हां 5 लाख रुपए जो बि वठी अचो न को बि फर्नीचर 5 साल बि उहो नथो हले पर हीअ शइ ॾिसो हथ ते जेको कमु थियल आहे साईं तक़रीबन 100 साल खां मथे। बिल्कुलु साईं हे ॾिसो अदा बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत उन जे अॼु त साईं तकड़ में चवंदा आहिनि बसि 3 ॾींहंनि में ठाहे ॾे 3 ॾींहंनि में कोन आहे साईं हे बि सालनि में ठही हूंदी पर तमामु बहितरीनु मुलायम ऐं बहितरीनु शइ साईं। हे साईं छित ॾिसो तव्हां अॼु साईं जेके डीका शीका आहिनि उहे न पुॼनि हिननि सां साईं हिननि ते नक्शकारी ॾिसो कीअं थियल आहे फानूस ॾिसो हे त साईं अॼु जे दौर में लखनि जा आहिनि हे उन टाइम जा लॻल आहिनि तमामु बहितरीनु साईं। अॼु जो मां उहो ई चवां थो दोस्तनि खे त अॼु जो जेको चाहे 5 लाख रुपए जो फर्नीचर वठूं 5 महीना नथो हले पियो ठीकु आहे तमामु बहितरीनु ऐं छत साईं बिल्कुलु बिल्कुलु साईं नज़र अचे थी पई बाक़ी महलनि जा जेके कम आहिनि साईं ओरिजिनल 1 नंबर इहे ई आहिनि ऐं 100 साल खां मथे थिया आहिनि पर शयूं अॼु बि उहे नयूं लॻनि पियूं। अच्छा वाह साईं वाह 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 बिल्कुलु साईं वाह जे कमु थियल आहे ॾिसो ऐं पूरो हे हथ ते कमु थियल आहे प्योर 1 नंबर। ॾिसो साईं उन वक़्तु कुंडा ई 1 नंबर आहिनि बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीनु। त दोस्तो तव्हां ॾिसो था पिया हे महल जेके बि दोस्त साईं हिते वेझो आहिनि मां सभिनी खे गुज़ारिश कंदुमि तव्हां ख़्वाहिश ज़ाहिर कंदा ताजमहलनि जी वॾनि वॾनि बादशाही जेको मस्जिद ऐं शाही क़िलो आहे लाहौर में उहे तव्हां ॾिसो पर हुन खां अॻु में हीअ जॻह ज़रूरु ॾिसणु अचो। मां हाईली रिकमेंड कंदुमि मां US खां आयल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं जी वॾी महिरबानी असांखे हितां जी मैनेजमेंट जी वॾी महिरबानी हुननि असांखे इजाज़त ॾिनी हिते अचण जी ऐं अहिड़ी नायाबु शइ ॾिसण जी ऐं साईं जन हाणे असांखे कुझु ॿुधाइनि था पिया ॿियूं बि ख़ुशूसियात हिन जॻह जी साईं सही वाह साईं वाह बिल्कुलु साईं हे सफ़ा अॻे जी हूंदी हाणे हे मिलनि ई कोन थियूं बिल्कुलु ऐं हे वायर जे मथां हे कपिड़ो चढ़ियल आहे ठीकु आहे तमामु बहितरीनु। तव्हां हे ॾिसो साईं काठी ते पूरी अॼु बि उहा ई वायरिंग उहा ई फिटिंग थियल आहे
बिल्कुलु। असां बोट ऐं साईं मथे बि उहा ई शइ नज़र थी अचे। प्लेटूं ठाही छत जे करे अच्छा। उन दौरे फारस लिंगा ट्रामे जी वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। उन दौरे जी फारस त साईं ॾिसी था सघूं। ऐं जेके उहो मथे वेहंदा हुया, गैलरी आहे ते लेडीज़ वेंदी हुई। अच्छा। अच्छा। ठीकु आहे। मर्द न हुया मथे सही। फैसला अछो कपिड़ो लॻंदो सही फैसला जेको थींदा जेको ठीकु। बि मैं केस हो जा 24 कलाकनि में हल थी वेंदो। सही। अच्छा। स्टेट में साईं बादशाह जो 24 कलाकनि में केस ख़तमु कंदो। ख़तमु ॿाहिरि कंदा। साईं फांसी गार्ड हुयो, कोट किलो जेको जेल हुयो बादशाह जो। अच्छा। जी जी फांसी ते ॿाहिरि ॾींदा हुया। सही। ऐं किलो जेको उहो जेल हुयो जेके सज़ा लॻंदी हुई किले में। तमामु बहितरीनु। ऐं साईं उहो झूलो जेको आहे, उन दौर जा पंहिंजे बादशाह सही। पुराणा लाइ बि अखरोट काठ में ठहियल लकड़ी बहितरीनु। भई झूला जो पिया सही सही साईं। उन दौर जा हाथी बि वाह साईं वाह, पुराणे दौर में तमामु बहितरीनु साईं। बिल्कुलु साईं। तव्हां हे ॾिसो दोस्तो, अॼु तव्हांखे अहिड़ी शइ न मिलंदी प्योर ख़ालिस। तव्हां हे ॾिसो, इहे उहे शयूं आहिनि जेके साईं ज़ाहिर कयनि थियूं त इहे सिर्फ़ु शयूं बादशाहनि वटि ई हूंदियूं। बादशाही अहिड़ी शौक़ु रखी सघनि था, बादशाही साईं अहिड़ियूं नायाब। हे ॾिसो नायाब इन जे करे त हुन टाइम साईं सॼो काठी ते हथु कमु थींदो, हथ ते कमु थींदो काठी जो पूरो। तव्हां ॾिसो अॼु बि टेबल नई लॻी पई आहे। त दोस्तो हिन वक़्तु जेके करंट साईं जन 93 ईयर्स अली मुराद खान टालपुर, त साईं माशाल्लाह हुननि खे अलाह ताला सिहत याबी ॾे, अञा लंबी उमिरि ॾे। पर अदा तव्हां हे तस्वीर ॾिसी था सघो जेके साईं जन 18 साल उमिरि में बादशाह रियासत जा बादशाह थिया। उन खां पोइ माशाल्लाह तमामु हेॾी रियासत संभालियूं, एतिरी वॾे में वॾी रियासत पावरफुल 7 साल संभाली। ठीकु, बिल्कुलु साईं। सही। त दोस्तो तव्हां पाण हाणे ॾिसो, यकीन कयो मां त इहा शइ सोचां थो पियो, उन वक़्तु हिते बादशाह साईं जन वेंदा हूंदा, सॼा जेके स्टेट जा मिनिस्टर आहिनि, चङा मुड़ुस आहिनि, उहे वेंदा हूंदा। ऐं बिल्कुलु ॾेखारिया वेठा आहिनि हिते ई वेठा आहिनि हिन हाल में उहे कुर्सियूं आहिनि उहे हर शइ जेको आहे। बिल्कुलु साईं। त हिते वेंदा, जॾहिं को बि कोर्ट में फ़ैसिलो थींदो हुयो, मथे लेडीज़ वेहंदी हुयूं। ऐं तव्हां ॾिसो साईं अॼु बि हिन कुर्सियुनि में ईअं मूंखे लॻे थो पियो उहा ई ख़ुशबू आई, उहा ई चमक आहे। तव्हां ॾिसी था सघो पोयां उहे ई शोकेस आहिनि साईं जन जूं, पोयां तस्वीरूं बि मौजूदु उन्हनि में ॾिठोसीं। हे फानूस लाइटियूं, पितल जूं छतियूं, हे ॾिसो अहिड़ो गोल्डन साईं उन दौर जूं छतियूं। फॉल सीलिंग जेके अॼु करायूं था साईं 3 सालनि खां पोइ किरी थियूं पइनि, पर हे 100 साल खां मथे साईं अॼु बि उन ई चमक सां तव्हां पाण ॾिसी था सघो। साईं मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि, जेके बि हिते आहियो साईं, तव्हां पाण नथा अचो न अचो, पंहिंजे बचनि खे वठी अचो, पंहिंजी औलादनि खे ॾेखारियो। मां जीअं चवंदो रहंदो आहियां, तव्हांखे हुनखे ज़हननि खां बादशाह ठाहिणो आहे। ऐं उहो बादशाह हुन जा ज़हन कीअं थींदा, जॾहिं उहो अहिड़ियूं बादशाही शयूं ॾिसंदियूं, हुननि खे हिते ॼाण मिलंदी, नॉलेज मिलंदी। ऐं ख़ासि करे खैरपुर जे नियर बाय एरिया या खैरपुर डिस्ट्रिक्ट जे जेके बि आहिनि, तव्हां पंहिंजे बचनि खे हिते वठी अचो। हे उहो असांजो आहे त तव्हां ट्रांसफ़र कयो, तव्हांखे ख़बर आहे भली ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजे बचनि खे ॿुधायो त साईं असांजी हिते खैरपुर कीअं हुई, छा हुई। जीअं मां अमेरिका खां अची करे तव्हांखे ॾेखारियां थो पियो, तव्हांजे लाइ वरजायां थो, हे मां तव्हांखे त ॾेखारियां थो, पर मां पंहिंजे बचनि जे लाइ बि थो खणी वञा। त जीअं सखर जे असां वेझो आया आहियूं त उते हो पुछंदा आहिनि साईं लाल किलो बादशाही मस्जिद, शाही किलो लाहौर वारो। त पर मां हुननि खे इहो चवंदुमि त पुट अॻु में तव्हां खैरपुर में बि असांखे बादशाही महल ईअं सम्झो आहे खैरपुर रियासत जो, उहो ॾिसो हथ में। त तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश, ऐं हे तव्हां ॾिसो साईं उन वक़्त जा रंग, उन वक़्त जो कमु, नक्शकारी, हिकु हिकु शइ ॾिसो साईं। झूला, तस्वीरां, हे साईं जन जो साईं मेन जिते वेहंदा हुया। साईं हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। गर्मी बि आहे साईं, ऐं इनशाला वरी जल्द मिलंदासीं, पर अचिजो ज़रूरु।
अॻिते प्रोग्राम ख़तमु थियण खां अॻु में मां पंहिंजे प्यारे दोस्त पंहिंजे साहिब जा लख थोरा वॾी महिरबानी हितां जी मैनेजमेंट जी वॾी महिरबानी जंहिं असांखे इजाज़त ॾिनी ऐं उन खां वधीक मुंहिंजो दिलि सां दुआ आहे हिज़ हाईनेस साईं खे अलाह वॾी उमिरि ॾे सदा ख़ुशि रखे आबाद रखे उन्हनि खे सिहतयाबी ॾे ऐं उन्हनि जा जेके पोयों फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे अलाह वॾी उमिरि ॾे हमेशह ख़ुशि रखेनि आबाद रखेनि छो त साईं हे उहो महिल आहे हिन वक़्तु असां 5-8 दोस्त आहियूं पर तव्हां इहो सोचे तसवुरु करे था सघो त कंहिं वक़्त में हे साईं ईअं सम्झो त कैपिटल हुयो खैरपुर रियासत हीअ सम्झो पार्लियामेंट हुयो त हिते केॾो न मौज हूंदो केॾो न औज हूंदो केॾो न शान हूंदो त साईं बसि वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो दुआनि में यादि जिथे हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे ऐं पंहिंजे पीउ प्यारनि जो